बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जमीयत उलमा इस्लाम जो आज़ादी मार्च कराची खां रवानो थी चुको आहे। माशाअल्लाह। हिन वक़्तु असां हैदराबाद हटड़ी बाईपास ते साईं खान मोहम्मद पठान साहब जी क़ियादत में मौजूद आहियूं। अनकरीब मौलाना फज़लुर रहमान जो कंटेनर हैदराबाद जे हदुनि में दाख़िल थियण वारो आहे। असां न रोड बंदि कयो आहे, न कंहिंखे बाहि ॾिनी आहे, न टायर साड़िया आहिनि। असांजो पुरअमन एतिजाज आहे। जमीयत उलमा इस्लाम कंहिं बि तक़रीब कारीअ ते एतमाद नथी रखे। असांजो एतिजाज असांजो जमहूरी हक़ आहे। मौलाना फज़लुर रहमान आइन जे दायरे में रही असांखे इमरान खान सब्ज़ बाग ॾेखारिया, नओं पाकिस्तान नओं त ठहियो पर पुराणे जा बि टायर कढी छॾे। मां इमरान खान खे चवां थो त हाणे कुर्सी छॾे, इस्लामाबाद छॾे भॼी वञ, न त असां मुला सभु शुगर जा मरीज़ आहियूं। एॾो मुटंदासीं जो तूं त लुड़ी वेंदे, तुंहिंजी कुर्सी बि लुड़ी वेंदी। मौलाना साहब गिरफ्तार करना थी मौलाना साहब के गिरफ्तार करना तो असां धमाधम मस्त कलंदर कंदासीं। माशाअल्लाह माशाअल्लाह माशाअल्लाह। छा ख्याल आहे तव्हांजो? इमरान नहीं ईंदो इंशाअल्लाह? हाँ, इमरान पहिरीं दॿ में हलियो। हाँ साईं न बारे साईं इंशाअल्लाह ही काफ़िलो पंहिंजे मंज़िल ते पहुचंदो। कायदे सिंध अल्लामा राशिद ख़ालिद महमूद सुमरो साहब जी क़ियादत में कायदे जमीयत इमाम इनक़िलाब हज़रत मौलाना फज़लुर रहमान साहब जे हे असांजो झेड़ो कादियानियुनि जे यार सां आहे, कादियानी सां आहे। बिल्कुलु। ऐं असांजो मुक़ाबिलो असांखे पंहिंजो मुल्क अज़ीज़ आहे, पंहिंजी फ़ौज अज़ीज़ आहे। असां मुल्क जे ख़िलाफ़ न आहियूं, पर असां पहिरें ॾींहुं नारो आहियूं आहे त जेको कादियानियुनि जो यार आहे, ख़बर पए कोई इमरान जो माण्हू त कोन्हे जेको कादियानियुनि जो यार आहे, कादियानियुनि जो यार आहे, कादियानियुनि जो यार आहे। हाणे त इमरान खान कादियानियुनि जे वॾे खे वठी अमेरिका जे सदर वटि वञी रुनो आहे। मुल्क बि नथो हले, कर्ज़ बि नथो मिले, ज़ाल बि घर नथी करे, मौलाना फज़लुर रहमान बि पचर नथो छॾे। झल त मां तव्हां सभिनी खे मुबारक थो ॾियां जो मिठे मोहम्मद जे इज़त ख़ातिर तव्हां पंहिंजा घर छॾे सिरनि सां कफ़न ॿधी मैदान ते निकिता आहियो। इंशाअल्लाह फतह तव्हांजा क़दम चुमंदा। वरी हितां हलूं था, पर राईविंड जी दुआ बि गॾु कयूं ईंदासीं। हिकु टिकेट में ॿ मज़ा। मौली खान जिंदाबाद, मौली खान जिंदाबाद। माशाअल्लाह माशाअल्लाह।